अस्सलाम वालेकुम नाजरीन, पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाजरीन, पिरियालो में दुकानदारनि जो टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। रिश्वत तलब कंदड़ टाउन ऑफिसर खे हटाए बेरोज़गार थियण खां बचायो वञे जो मुतालबो। पिरियालो में सरकारी पिड़ियुनि जे दुकानदारनि पारां टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दुकानदारनि आसिफ अली कंदर, तारिक मीराणी, अब्दुर्रहमान सोमरो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त गरीबनि खे बचायो, टाउन ऑफिसर हटायो। न खपे, न खपे, टाउन ऑफिसर न खपे, 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 एड़ो ज़ालिम टाउन ऑफिसर न खपे, न खपे, न खपे। टाउन ऑफिसर बचा हटायो, पिरियालो बचायो। टाउन ऑफिसर हटायो, पिरियालो बचायो। न खपे, न खपे, अदा गरीबनि खे बचायो, टाउन ऑफिसर हटायो। न खपे, न खपे।